सिंध यूनिवर्सिटी जामशोरो में नौजवाननि ख़ासि तौर औरतुनि में कम जी जगहनि ते हिरासमेंट बाबति आगाही वधाइण लाइ सेमिनार मुनक़िद कयो वियो। हिरासमेंट ख़िलाफ़ तहफ़्फ़ुज़ लाइ वफ़ाक़ी मुहतसिब सेक्रेटरी मां वफ़ाक़ी मुहतसिब फौज़िया वक़ार ख़ासि महिमान तौर शिरकत कई। सेमिनार खे ख़िताब कंदे हिन हिरासमेंट ख़िलाफ़ तहफ़्फ़ुज़ लाइ वफ़ाक़ी मुहतसिब सेक्रेटरीट जे किरदार बाबति तफ़सीलन सां आगाही ॾिनी त कीअं ही इदारो औरतुनि खे कम जी जगहनि ते तहफ़्फ़ुज़ मुहैया करे थो ऐं ऑनलाइन शिकायत दाख़िल करण जी सहूलियतुनि बाबति तफ़सील सां ॻाल्हायो। संदसि चवणु हो त ॼाणल इदारो 2010 ईस्वी में क़ाइमु थियो ऐं इन वक़्त खां वठी ही इदारो औरतुनि सां थींदड़ हिरासानियुनि जूं शिकायतूं हल करण लाइ सरगर्म आहे त जीअं मुतासिर औरतूं बिना कंहिं ख़ौफ़ या बदनामी जे इंसाफ़ हासिल करे सघनि। हिन शागिर्दनि ते ज़ोर भरियो त हू हिरासानी ख़िलाफ़ आवाज़ उथारिन ऐं पंहिंजनि हक़नि बाबति पाण आगाह थियनि। फौज़िया वक़ार ॿुधायो त पाकिस्तान में सक़ाफ़ती रीतियुनि, घटि शऊर ऐं मिल्कियत जे हक़नि जी खोट करे औरतूं पंहिंजे आइनी ऐं क़ानूनी हक़नि खां महरूम आहिनि। हिन ख़ासि तौर हिरासानी ऐं औरतुनि जी मिल्कियत जे हक़नि जे हवाले सां पंहिंजे इदारे जे दायरे कम ऐं इख़्तियारनि ते बि रोशनी विधी। वफ़ाक़ी मुहतसिब वधीक ॿुधायो त 2010 ईस्वी वारे कम जे जगहनि ते औरतुनि जे तहफ़्फ़ुज़ बाबति कानून में ताज़ियूं तरमीमूं आंदियूं वियूं आहिनि जंहिं जे ज़रिए मुलाज़िम ऐं मुलाज़मत ॾींदड़ जे तारीफ़नि खे वधायो वियो आहे ऐं हिरासानी जे दायरे खे समाज जे वधीक हसास तबक़नि ताईं वधायो वियो आहे। सिंध ऐं सिंध यूनिवर्सिटी जे अंदरूनी निज़ाम बाबति ॻाल्हाईंदे फौज़िया वक़ार चयो त सिंध मुल्क जो पहिरियों सूबो आहे जंहिं औरतुनि जे हक़नि जे तहफ़्फ़ुज़ लाइ कानून साज़ी कई आहे। नंढी उमिरि जी शादियुनि ते पाबंदी विधी हिते औरतुनि जी नुमाइंदगी सां गॾु हिकु हिरासानी कमेटी जोड़ियल आहे। इन तक़रीब खे मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जे माण्हुनि पिणु ख़िताब कयो।